अल्लाह करीम फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो ऐ कलमे पढ़ण वारो ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम न हलाकु करे अवां के अवां जो मालो ऐं अवां जी औलाद अल्लाह जे नाले खां अल्लाह जे दीन खां अल्लाह जे सॾ खां अॼु इन दुनिया जी दौलत ऐं माल जे करे असां निमाज़ूं छॾियूं वेठा हूं इन दुनिया ऐं माल जे करे असां पंहिंजे रत जा रिश्ता भी हिक ॿिए खां परे करे छॾिया अॼु इन दुनिया ऐं माल जे करे माण्हू जीअरियूं न्याणियूं मोल लिखरायूं हल अॼु इन दुनिया ऐं माल जे करे माण्हू बना पिया सोरन खाता पिया भंजराइन अॼु इन दुनिया ऐं माल जे करे माण्हू व्याज जे सूद पिया वठनि पर कुरान तो फरमाए ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह माल औलाद जे चक्कर में न अचिजो सुभाण उहा घड़ी भी ईंदी जो रखियल माल त तुझो नाहे पर जेको जेब में थी उहो भी तुझो पोयां ॻाल्हायो जेको खीसे में आहे यो भी ना है बच्चा थोड़ो हीअं वेहंदे हितों वेही भर अवां समूरन के एतरा खीसा न हुंदा जेतरा मूंखे आहिनि चोलो आहे इन जे अंदरों सदरी आहे चइनि खीसनि वारी वरी वास्कोटी इन में भी 4 खीसा भी एॾा आहिनि जो अगरि हिकिड़ो पैसा पियो विझे ख़र्ची हथ कढे न पियो मां चयो मूर कढंदे छा चे मूर न कढंदुमि तव्हांजे खीसे जो तरो नथो लभे हाँ सही हर साल नवा कपड़ा वठंदो आहे पाण न वठंदो आहे संगत चवंदी आहे को अबो को पुट को ॾाॾो को अधु मीटर वधाए ॾींदा आहिनि हिन दफ़े पुछूं मां जो 9 मीटर चईसे डांदे जो जोड़ो ठहंदो छा मां जो चोलो ॾिसजाए जॾहिं पायां पोइ फ़ैसिलो पाण कजाए हर माण्हू थो चवे त दुनिया हुजे माल हुजे ज़मीन हुजे कारोबार हुजे सभु कुझु हुजे हलाल में अल्लाह बरकत करे असां दुआ करण आया आहियूं ॾाइण मौलवी न आहियूं कुझु तोखे हूंदो त असां बि वात खड़काईंदासीं न बाबा मुलनि खे बि थो ॾे तव्हां ईअं हूंदव ओबा सिंध ते त पोइ असां इहे मदरसा मसीतियूं जलसा पर मां अर्ज़ करण आयो हाँ दुनिया ते नजर पोकर अॻ में कब्र ते नजर अॻ में उन घर ते नजर करे जेको घर अकेला ये जो घर आहे हिकड़ी कनात न हितो वणो आहे या हले थो छा वा अल्लाह जे हवाले बस बस दुआ दुआ सलाम गोठ महिरबानी हाले जी शरीफ को मोटिया आवाज ॿुधूं त हेॾे मौलवी अणमुदाता ईद वारे ॾींहंनि में मोल ई मोकल ते पर मौलवी अञा हलनि पिया मूंखे बि हिकिड़े संगत जो अॼु बि जलसो आहे मां जो ज़रे गॾु सॼो महीनो वेठे खाधो आहे उहा मानी हज़म ई न थी आहे शुरूअ में वाघनि कुल्लो ॾिनो आहे अल्लाह बरकत करे नामीन चओ न सही ऐं मुंहिंजा अल्लाह सभिनी जो अचणु वेहणु क़बूल फरमाए ओ छोरो हे काथों मखलूक आई आहे रुस्तम अल्लाह वेठा भी अॻियों आहिनि बचनि जहिड़ा आहिनि प्यारा भी ॾाढा आहिनि मुड़ंदा भी असली न छो त 2 अहिड़ियूं पार्टियूं आहिनि जो असली लुड़ खां न मुड़नि हिकु छोरा ॿियो मायूं ऐं विढ़ंदियूं भी 2 जल्दी आहिनि वरी ठहंदियूं भी 2 पार्टियूं वरी जे मर्द विढ़नि न ॿारनि ऐं मायुनि जे ॻाल्हि ते त क़ुरान भी न मञींदा अधियूं ठही वियूं छोरा ठही विया मर्द न ठहिया ख़ैर मां एॾे वेंदुमि त वरी वॾो वक़्तु लॻंदो कुरान तो फरमाए ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम
हिन अवांजे कब्रिस्तान निमाज़ी कब्रिस्तान किए नालो रखियो किए न रखियो रब तो जाने को वो फकीर निमाज़ी हुयो आ जंहिंजी पहिरीं क़बर ठही आ या नालो रखिजी हो अल्लाह से समूरनि जी बख़्शिश करे मां अर्ज़ु करण आयो आहियां त कब्रिस्तान में ग़रीब अमीर भी आहिनि सभु हिक जहिड़ा या फ़र्क़ अवांजे वाघनि जे ॻोठ में हल त के वॾा बंगला चओ पर ठहियल एॾा जो मिटी चढ़ी वई आहे त को बुहारीअ वारो बि न आहे कमरा दाला हाल मथां सूफ़ियूं मथां ॾाकिड़ियूं मथां टांकियूं वरी उन ई ॻोठ में घुम त के विच थरिया अञा घुम त के सफ़ा ग़रीबाणा घर जेके हिन महिल ते फर्श बधाए न सघिया आहिनि इहे सभु ॻोठनि में पर जे कब्रिस्तान ते अचो त सभु हिक जहिड़ा ॻाल्हायो सही सभु कफन मिलियो हो न उहो बि हिक जहिड़ो मौलवी न गुस्ल ॾिनो उन में भी कोई फ़र्क़ न हो वरी जॾहिं मौलवीअ नियत कई जनाज़े जी त उन में भी फ़र्क़ कोन हो बस आख़िरी ही लफ़्ज़ हा त दुआ वास्ते हिन मय्यत जे न पैसे वारो न दुनिया वारो न जमींदार न कारोबारी न हाजी न मौलवी न वडेरो न साहब न को ऑफिसर हो दुआ वास्ते हिन चओ समूरा को कावड़ पो तो मुझे अबे के मैयत छो कोठी अध पन्ने अकल जो मालिक हो सजे हिन काजी वास्ते ज़मीन आ उन जो बोली साहब तू केर थींदो ही जो चवेंदो दुआ वास्ते न मय्यत जे मौलवीअ के ताकत ही ना है न हे नबवी तरीक़ो आ मरी वियो त सब खाता खत्म हाणे खातो हिकिड़ो खुलियल दज मय्यत माण्हू जे कुलनि ते हूंदो आहे त परे को माण्हू चवंदा आहिनि एॾो अलाए कंहिंजो लाश पिया खयूं विया हाणे कंहिंजो होटल ते वेही चओ ओ लाश ख़ुशि आहे त जहिड़ो थींदो की न ॻाल्हायो शीशे जा गिलास हलंदा हिक ॿिए खे केरींदा मां लाश असांजो हिकिड़ो मुला हो वीचारो मरी वियो आहे कुराड़ी हिकिड़ी नंढो ॿार खणी आयसि हिनखे झाड़ रख हुनजो वरी हिकिड़ो जुमिलो पक्को हूंदो हो सो झाड़ बि रखियईंसि चई अलाह घुरंदुसि नंढड़े लाइ चईंदा अलाह कुराड़ी बाबा ज़हर थी वई ये खुदा को ज़बान कढई पचा वई तू डायण मुला मुझे पुट के अल्लाह घुरे हुन समझो घुरण माना हेॾे कुराड़ी परचे छा अॼु त इहा दुआ बि न वणंदी आहे ऐं न घुरिजे ई पर मौत अचणो आहे न असां वटि ईद जे राति 4 क़त्ल थिया आहिनि मां जनाज़ा पढ़ाया 4 ई कल 1 बजे क़यामत खां घटि मंज़र न हो इन्हनि जे घर में कपिड़ा वरतल हा ईद जी तयारी ऐं सभु कुझु हुयो पर उड़ो मसइलो ई उबितो थी वियो ख़ुदा साला सभिनी जे बचनि ते रहम करे आमीन चओ न साईं मां नमाज़ पढ़ाए न पियो सघां जॾहिं 4 जनाज़ा अॻियां लॻी आहे हौश न हो माण्हुनि जे अखियुनि मां पाणी हो ज़ुबान ते आओ ज़ारी हो चओ मुंहिंजा अल्लाह सभिनी ते रहम कर आमीन चओ अमीर हो गरीब हो नौजवान हो सिर्फ टच मोबाइल ऐं फेसबुक ॾिसो ऐं क़ुरान न ॾिसो सिर्फ बंगलनि में होटलनि ते शोरूमनि ते वेहो ऐं मस्जिद में न अचो त पोइ ख़ुदा वटि जवाब सिर्फ ज़ाती ख़र्च करे ज़कात ख़ैरातूं अल्लाह जे नाले ते न करे त पोइ हिते मामिलो त ॿियो आहे न बोली मुबीन साहब ऐं अल्लाह मां मुंड में अर्ज़ु कयो त मूंखे हिन जलसे इहो जलसो हुजे जंहिंमें अंदरि झुरी पए इन जे करे मां कॾहिं कॾहिं का इको दुको ख़ुशि त भई कंदुमि बा घणी न साम्हूं कब्रिस्तान जो मंज़र आहे ऐं अल्लाह इन समूरनि खे जन्नत नसीब करे हाणे दुआ मरी वियल जे लाइ कहिड़ी घुरबी अल्लाह मरहूम खे छा ॾे ॾाढियां ट्रैक्टर बस दुकान मार्केट एसपी करे से ये दुआ न थींदियूं मरी वियो त दुआ कहिड़ी
उहा जन्नत मस्जिद में, उहा जन्नत निमाज में, उहा जन्नत रोज़न में, उहा जन्नत क़ुरान जे तालीम में, उहा जन्नत पीउ मां जे क़दमनि में। वॾो तबिको असांजे नौजवाननि जो आहे, बचनि जहिड़ा हो। मां अव्हांखे अर्ज़ु करणु आयो हा, जवानी ऐं पोड़प ते न आहे, न सिहत ते तंदुरुस्तीअ ते। नौजवान हा, ॿ गैर शादी शुदा हुया, ॿ शादी शुदा हुया, अञा हिकिड़ो अलाह जे लीके में आहे, उहो बि गैर शादी शुदा। ऐं मुंहिंजा अलाह तूं पंहिंजे रहम कर, शाम छा थी थो वञे, 4 क़बरूं जो गॾु पियूं खॼनि, मौलाना पत्थर बि पाणी थी विया। हिकिड़ी क़बर खण त बि ॻाल्हि अलाए किथे पुॼंदी आहे, 4 जो खॼनि पियो। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। वाघा बिरादरी या ॿियनि क़ौमनि वारो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, हे त साल में हिकिड़ो आहे, पर जे अलाह ताक़त ॾेव त 6 महीने 3 महीने हिन जॻह ते क़ुरान जो वाइज़ करायो त अंदर तो कुझु मेराण लहे। अॼु अंदरि असांजा ॾाढा मेरा थी विया आहिनि। कपिड़नि खे धोरायूं था, गाॾियुनि जी सर्विस कराईंदा आहियूं, नींहुं वसी पए त, पर कॾहिं दिलि जी सर्विस न कराई थी। उन जी सर्विस क़ुरान आहे, दिलि जो नूर क़ुरान आहे। क़ुरान पढ़बो त रहमत वसंदी। हाणे हिन फ़क़ीरनि खे जेके क़ब्रिस्तान में हिल, न इन्हनि ते दुनिया पहुचंदी, न दौलत, न पैसा। हिते क़ुरान पढ़ त रहमत जा मींहं वसन। सजायो कयो, पैसो सजायो कयो, ही सजायो आहे जेको तव्हां ख़ैरात करे आलम घुराए साउंड जलसो करायो। इन जो अजर हे जेतिरी घटि क़ुरान पढ़जी रहियो आहे, इहो रहमत जो मींहुं उन्हनि जे रूहनि ते वसी रहियो आहे। अॼु क़ब्रूं उन्हनि जूं खुलियल हुजनि त तव्हीं मंज़र ॾिसो। इहो मामूली अमल न आहे जेको अॼु अवां जलसो कयो आहे। निमाज़ी क़ब्रिस्तान इहे त हिते पुॼी आहे, असांखे बि हिते ई अचणो। चओ समूरा असांखे बि भली महल हुजनि, बंगला हुजनि, पर चवंदा बाबा भाई क़ब्रिस्तान में जगह ठाहियो। साहब परे खां ईंदो लाश, परे फौत थी वियो आहे, को मरी कराची, पिंडी, इस्लाम काॾे साईं अचो था न। बेवफ़ाई न कजो मुंहिंजा मिठा साईं। अञा जलसो पियो आहे, हिकिड़ी कनात अची वञे हेॾऊं त जीअं उस अदा हाजी परेल मां संगत का आहे त हिकिड़ी कनात हेॾऊं ईंदी त पोइ हेॾो उस ढकिजी वेंदी। अञा साईं अब्दुल्ला अब्बासी आहे, जलसो मचंदो ई बेपारीअ खां पोइ। हाली मां तव्हांखे नाश्तो ऐं नेरनि वरी माझांदो, साईं अब्दुल्ला अब्बासी ॾींदो। राति घर मां नि खाइजो, मथां असांजे पोयूं हलो। न न हाणे मां सलाह ॾिनी आहे, कहिड़ो वॾो मसइलो आहे, को सीमट ईंदा, सिरां ईंदियूं, बस हुतां खणी ऐं छड़ो ईअं चुंबड़ायोसि। हेॾे नज़र कयो त मां अर्ज़ु कयां। क़ुरान जो फरमाए ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम। वॾे में वॾो शहर आलम चवंदा आहिनि सिकंदर ज़ुल्करनैन, उभरण खां लहण ताईं हुकूमत ई। मरण महिल चई सॼो जिस्म कफ़न में हुजे, हथ ॿाहिरि। दुनिया ॾिसे त हेॾी वॾी बादशाहीअ वारो बादशाह बि हथ ख़ाली अथसि, खणी कुझु न वियो। अॼु ज़मीननि ते झेड़ो, अॼु बने ते झेड़ो, अॼु सोन ऐं ज़ेवर ते झेड़ो आहे कोन्हे। कपिड़नि ते, लटनि ते, ॾाजनि ते। असां वारे ज़माने में ॾाज किथे? हाणे त ॾाज न आहे त अधी 45 साल जी बि अञा वेठी आहे। सामान कोन्हे, टारी कपबी, वरी पोइ सुके, वरी किठ करे, पोइ फर्नीचर ठहे, पोइ सोफ़ा थियनि, पोइ जाते कमु पहुतो। हेॾो शोरनि फेसबुक बि अची वियो आहे, ऐं इंटरनेट बि अची वई आहे, टच मोबाइल। इन मुला ई साड़े छॾिया त हे बचंदा। मौलूदी सड़ी आहे, कारी सड़ी आहे। इनखे जो खोल टच मोबाइल के त हिन में हिकु जिन्सत न आहे, सुपर बासमती, रूसी कर्नल, दुबई घोड़ो।
आप मुंहिंजा बाबा ॻाल्हायो घटि हेॾो हेॾो जातो तव्हांखे वणे हाणे बिस्मिल्लाह कयो त असां वाइज़ कयो आवाज़ हेॾे ॾिसो मुंहिंजा बाबा कई मां पहले पाण सां ओचिते चयो मां न हाणे तव्हां हेॾे नज़र कयो तव्हांजे करे चयमि त जीअं संगत खे छांव थिए हलो हेॾे सही आहे हे जीअं चवनि था नौजवान बिस्मिल्लाह ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह चओ क़ुरान हेॾे नज़र हेॾे कना था कहिड़ो हवाई जहाज आयो आहे मां जॾहिं शुरूअ में आयुमि अब्दुल कदीर त मां माण्हू थोरा ॾिठा मां जो ईद जे करे माण्हू घुमण विया आहिनि पर हिते क़ुरान जा आशिक़ आहिनि हेड़ो ॿियो पिंडाल ठाहियो आहे त बि भरिजे हा अलाह तव्हांजो कदम कदम क़बूल करे ऐं ईद ईअं मल्हाइबी आहे जीअं तव्हां मल्हाई आहे ईद वारे ॾींहंनि में क़ुरान जा वाइज़ हुजनि माण्हू वरी ईद ई लबे मेराण बिलाल पारक सम्झो था न पोइ डांद जा तारा ऐं अधनि जा तारा हिक जहिड़ा पोइ 3 ॾींहं घुमी रुली सॼा पैसा खपाए पोइ चवंदो ईद जेका मां कई न अहिड़ी कई न कई अॼु मां दावा सां थो चवां ईद जहिड़ी तव्हां कई आहे अहिड़ी कई न कई हा सही आख़िर त इंशाअल्लाह वेहंदा अलाह वॾो आहे पर हाणे मां को सूबेदार कोन्हे जो अॻु ॾेई बीहा न काज़ी वास्ते बाक़ी इंशाअल्लाह वेहंदा आमीन ॿियो कमु कहिड़ो दर कमु इहो ई आहे चौकीअ ते होटल आहे हुते वेहणो आहे मां आयुमि न हेॾो परियो ख़ुदा जी वेठी आहे चांहि बि 150 थी वई आहे सोन जे तोले में जहिड़ी बि चांहि पीअंदासीं साईं पठान साहिब मरहूं ॿुधाईंदो अलाह क़बर ते रहमत हिकिड़े शख़्स ख्वाब में ॾिठो त हुनजो हिकिड़ो दोस्त जन्नत में पियो घुमे छा में चई यार मुबारक थी जन्नत में चई हा से अलहमदुल्ला जन्नत मिली वई चई ॾे ख़बर थी कहिड़ी चई जेका मौलवी ॻाल्हियूं कंदा जन्नत में हे शयूं उहे आहिनि चई से सभु आहिनि पर होटल कोन्हे छा होटल कोन्हे जन्नत में हाणे रोडनि ते चौराहनि ते लकड़ा होटल मूड़ा होटल फलाणो होटल पोइ इहे कुल अची वेहंदई राति जो 1 बजे ताईं ॼण त सभु भाती मरी विया अथनि ऐं मस्जिद ॾे चएसि ब्लड प्रेशर आहे शुगर आहे लिङनि में सूर आहे आंड्रे में बि वकड़ आयो आहे राति मानी बि सरसु खाधी आहे सॼी राति विलूट आहे होटल ते मर मस्जिद ॾे न मरजाए सभु इरादो कयो नमाज़ पढ़ंदासीं ईद जी चओ 5 वक्त नमाज़ पढ़ो रब के राज़ी कयो पुट्रा करी करी अहिड़ो कमु हूंदो आहे बाबा अल्लाह से सभिनी ते राज़ी थिए आमीन चओ 2 नंबर गौरा आहिनि ॾाढा पुटनि जो बि नंबर गौरो आहे ऐं फौज जो नंबर बि फौज जेका घर वेठी आहे आहे मागिन कणकनि में विस हिकिड़ी जाते कणक जे लाइ मदरसे लाइ त हमरा खिली पियो चइसे 2 ॾींहं अॻे अचे हा त 2 कटा ॾियां हाणे गुंदीअ में न पइजी वियो चाबी एसपीअ खे ॾेई छॾी आहे अल्लाह से तो असांखे क़ुरान जी रहमत में आंदो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह 5 वक्त नमाज़ पढ़ो रब जे दर ते अचो हिन ते जो नालो ॼमी वियो आहे निमाज़ी कब्रिस्तान निमाज़ी हूंदो न हा निमाज़ी हुयो आहे को जो नालो रखिजी वियो अथसि जीअं रखिजी वेंदो आहे हाजी निमाज़ी हे फलाणो शहीद गाज़ी अल्लाह से तव्हां असांखे बि निमाज़ ॾे जो मरण खां पोइ बि इहो आवाज़ हुजे त हे निमाज़ी हुयो जहिड़ा घर न हुयो फसादी न हो माण्हू न विड़ाईंदो हो हे निमाज़ी हो कुरान दो फरमाए वमन यफअल ज़ालिक फउलाइक हुमुल खासिरून 8 कलाक दुकान ते हाणे तव्हां वटि अञा हिक मंद बीठो आहे वढबो अलाए कोन पर इहा सीज़न हले थी न अञा इहो बीठो ई आहे त कणक पुॼी वई आहे न पोइ उन्हारे में सियारे में माण्हू थ्रेशर हलाईंदा लबारा कंदा
पोते तो गर्मी ना है अल्लाह जे घर दे छो न ईंदा आहिनि कुड़मी हारी मजूर जमींदार ये रोडन ते दुकानदार ये मार्केट में दुकानदार 8-8 कलाक वेठा आहिनि खुदा जे घर दे छो न ईंदा आहिनि अवां निमाज़ी हूंदो मूंखे यकीन आहे पर मां वरी बि अर्ज़ु कयूं वञा त सभु इरादो कयो निमाज़ 5 वक़्त हर हाल में पढ़ंदासीं इरादो पको आहे हाँ बच्चा छा नालो थी ये जना वॾा वार आहिनि अड़े ख़ालिद बच्चन जहिड़ो आहे इहा डिज़ाइन ॿिए लाइ किथां ठाराई थी अल्लाह हा साईं अल्लाह ख़ुशि रखे वाघो आहे तूं बि अल्लाह तव्हांखे सलामत रखे बरकत करे डिज़ाइनियूं वॾियूं आयूं आहिनि चोलनि जी डिज़ाइन त अहिड़ी आई आहे जो शैतान ई रोड छॾे वियो आहे हे पासो बि हीअं वतल पोयूं ॿिए पासो वतल माप ई न वठे हे डिज़ाइनियूं न कयो घरनि में बि अची वियूं आहिनि असांजे अमीरनि न्याणियुनि घरनि जे माहौल में बि चूड़का चोला आया आहिनि ख़तमु कयो महबूब जे सुन्नत ते हलो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन ये नबी जी सुन्नत हिंदुस्तान जो हिकिड़ो बुज़ुर्ग हो पोइ हुन जो हिकिड़े शख़्स में कमु हो तवजो कजो उहो ऑफिसर हो जंहिं में कमु हुयुसि पुछा कंहिं किथे आहे के सैलून ते वियो आहे वयो सैलून ते त ॾाढी पियो कूड़ाए त बुज़ुर्ग पोयों बीठुसि त आईने में उहो ॾिसे पियो त पोयों बुज़ुर्ग बीठो आहे साईं ख़ैर त आहे चई तव्हां में कमु आहे चइसि ॾाढी कूड़ायां त पोइ मिलूं चई ॾाढी न कूड़ाए त भलो आहे चइसि कूड़ायां त पंहिंजी थो न तोखे तकलीफ़ त न आई न कंहिं ॿिए खे पंहिंजी ॾाढी थो कूड़ायां उन बुज़ुर्ग चयो न मूंखे तकलीफ़ आहे न कंहिं ॿिए खे तुंहिंजे ॾाढी कूड़ाइण सां मिठे मुहम्मद खे रोज़े में तकलीफ़ थी अखियुनि मां पाणी निकिरी आयुसि असर पइजी वियुसि हजम खे चई पोतड़ो छोड़ इते हथ कढ हजम चयो तूं चरियो या मां या इहो मौलवी जेको आयो आहे अधु ॾाढी कूड़ियल अधु खे छॾियां तूं जो निकिरंदे त माण्हू छा चवंदा तोखे मूंखे छा चवंदा इते ॾाढी छॾिबी आहे पोइ खणी न कूड़ाइजांइ अॼु त पूरी कर न जे कुझु बि थी पए अधु इते अधु छॾ नबीअ खे न रंजाईंदुमि सुभाणे अल्लाह आस्ते सां आशिक़ इन जो नालो थी ओ छोकरो बच्चा पुट मिठा बच्चा ये ॾिसो था हिनखे हीअं कयोमि न त वरी वाइज़ो आख़िरी जलसे हिते चवंदा इहो मुलो न अचे इहो प्यार सां अॼु इहा ताक़त ई न आहे लठो लकुड़ हणण जी असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असांजा उस्ताद नाबीना ईअं मारींदा हुआ नाबीन जीअं कबर में मुनकर नकीर साईं अंजड़े खे कहिड़े अॼु अहिड़ी मार को उस्ताद ॾे त 7 कुराड़ियूं ईंदसि मसीह ते वटि ओ मुला ख़ुदा ॿई जंगा भंजई मखण बि असांजे माखी बि ॿार बि असांजा थो मारे इन जे करे त छोरा पढ़नि ई नथा न अॻे ॿार रोंदो त खट मिठड़े ते बसि कंदो हाणे टच मोबाइल ॾेई पाण सुम्ही पओ छोरो ॼाणे ख़ुदा ॼाणे सुबुह जो छड़ो माप कजांसि तारा उहे अथसि ॿिया अथसि अधी नंढी भी मोबाइल अधी वडी भी मोबाइल ॾाढी कुराड़ी जेका हौड़ा भञी वेठी आहे यफ उहा भी थी चए मूंखे भी शीशे वारी ॾिजो तूं भी मर मुसले जे पेश मां नत खान ॾाढे नज़र करे ख़ुदा ॾिसे तो सफ़ा भाई बरी वई आहे छाजी यारी छाजा दोस्त मोबाइल आहे त टाप जो यार मिली वियो केड़ा जेके कुरान सां यारी रखी अॼु इरादो कन दिल में हथ कोई भी न खणे त इंशाअल्लाह कुरान पढ़ंदा इरादो आहे समूरन जो हाणे हिन फ़कीरन जे लाइ छा तोहफ़ो वींदो चओ कुरान शरीफ़ जो चओ सही ओ हेसी तई कबरूं पहुची वञ के नंढियूं के वॾियूं अल्लाह है मुंहिंजा अल्लाह 16 बाय 16 जो कमरो आहे घर में छड़ो बिजली थी वञे या का बूसड़ तो थे त माण्हू जो साह तो निकिरे हिन जो हाल छा हूंदो पर मां ही अर्ज़ु कयां ये कुरान ऐं निमाज़ सां
ताल्लुक रखी मरियो त इहा क़ब्र एतिरी कुशा तुंहिंजा बंगला एतिरा कुशाद न आहिनि जेतिरी इहा क़ब्र अंदरि कुशादी आहे सौदो ढकियल आहे चओ सौदो कीअं ढकियल आहे ओ हीअं ढकियल आहे हिन जे अंदरूं माइक्रोफोन आहे जंहिंमें मुंहिंजो आवाज़ पियो अचे ईअं इहे क़ब्रां ढकियल आहिनि पर नबी साईं फरमायो रौज़तुन मिन रियाज़िल जन्नत इहे जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहिनि मुंहिंजो अबू अमर बि अलाह खे प्यारो थी हिते बि हूंदा कोन हिकु भेण 5 खन ॿारड़ा जिन में पुट न्याणियूं ईअं जान हले थो कई विया ॻोठनि जे ॻोठनि मां मोहम्मद मुबीन ईअं प्यार सां चइजा न बा नंढे खे धक वई न ख़ुदा ॾिसे थो जहिड़ो आयो हे धणका न बाबा हिननि खे एॾी वॾी पोइते टेका मां त एॾो टिजंदो आहियां ॿारनि खां अलाह से कंहिंखे लॻी न पए का थप साईं रिंद मरो में हिकिड़े खे हई संदुली उहो ज़मानो वियो बच्चा आहिनि अलाह हिनखे आलिम करे हाफ़िज़ करे आमीन जो समूरा 5 वक़्त नमाज़ पढ़ो क़ुरान जी तिलावत कयो ख़ैर ज़कात सदको हथ सां ॾेयूं आहिनि पोयां पाॾा कोन मींहूं कोन उहो बि सवाब आहे पर हथ सां हिकु खारक ॾे पोयां उहद जबल जेतिरियूं खारकूं ॼनि हथ वारी खारक जो सवाब मथे आहे लुटायो पंहिंजे हथनि सां कढियूं वञो पंहिंजो माल ॾेयूं वञो नेकर कयूं वञो रखियूं न वञो पोइ हिते धप थींदी पोयनि जी मर्ज़ी आहे विराइण लाइ वेढ़नि आहे कोन्हे के आहिनि जेके संजीदा माण्हू विराए भाकुर पाए ॿाहिरि सौट ख़ुशि थियनि था पर किथे किथे त मिल्कियत ते रिछ कुते जी वेढ़िया हे बि जेको एतिरा माण्हू हुआ इहो बि त मिल्कियतूं आहिनि ज़मीन आहे न माल आहे कुंदर कुसी आहे क़ब्रूं भरिजी वयूं 5 शहन मदरसनि जा मौलवी गुस्ल पिया ॾियनि 30-35 माण्हू क़ब्रूं पिया खणनि अरे मुंहिंजा अल्लाह सभु कुझु यादि आहे मौत विसरी वियो 5 सालनि जो कंहिं कर्ज़ आहे उहो बि यादि आहे पर मौत यादि न आहे नमाज़ खां कोई न रहे रमज़ान तो गुज़री वियो मूंखे उमेद आहे सभिनी रखिया हूंदा पर मां ॾिठो पे खोड़ थुल्हा थंबर अन्न जे गुंदीअ जहिड़ो बुत 50 जे ट्रांसफार्मर जहिड़ो पेट ईअं थालनि जो मोकारो कयूं पर रोज़ो न रखियो असर जो रोज़ेदारनि जी मानी बि हणी विया वरी नेरनि महिल पिया चवनि मां नियत कोन कई नियत न हुजे को सुंढो सुअनि वारो जेको बिस्मिल्लाह पढ़ी हणजई जॾहिं मानी खाधई रोज़ेदारनि जा बि पटाटा खाई वई त पोइ नियत छो न कयई ईद वारे ॾींहुं अॻी सिफ़ में अल्लाह बरकत करे अवां ईद काथे पढ़ंदा हो के ॻोठ के हाले जी अल्लाह से खबनी जी नमाज़ कबूल करे 5 वक़्त नमाज पंहिंजे मस्जिदनि में पढ़ो अल्लाह जे दर ते अचो पीउ मां जो अदब कयो क़ुरान पाक के पढ़ो मौत के यादि कयो मौत खां अॻि में कंहिंजो हक़ हिसाबात ॾेयूं वञ सुभाणे जनाज़नि में ऐलान थींदा त मरहूम ॾे कंहिंजो हक़ आहे त असां ॾींदासीं चवंदा आहिनि न माण्हू काॾों ॾींदव जॾहिं मरहूम औंठो ॾेई वियो त तव्हां ॿधिजो खोड़ माण्हू क़ुरान खणी आया त ॾे पर कोन ॾिनो खोड़ ॾिठा जन जनाज़नि में ऐलान कराया जॾहिं आया वठण वारा त उन्हनि खे दाबो ॾिनो मोटी वञो अबे जी क़ब्र ॾिसूं वञी खोटे करे वठोसि असां न ॾींदासीं मुसलमानो इन जे करे कंहिंजो हक़ न रहायो ऐं हरू भरू बिना ज़रूरत जे कर्ज़ न खणो मथां मरी वञे कोई न ॾींदो तुंहिंजो कर्ज़ न कंहिंखे ज़ुबान सां ईज़ायूं न कंहिंखे हथ सां ईज़ायूं मुंहिंजे पाक नबीअ फरमायो अल मुस्लिम मन सलमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही
ऐ अल्लाह इन जलसे के कबूल कर, हिदायत जो ज़रियो कर। अब्दुल कदीर दिल न घबराए, जॾहिं पाण इशारो ॾिनई न, हा फ़कीर ऐं असां पुराणियूं इंजणियूं असली सॼो पाकिस्तान पुॼई बि मां ॿधल आहे। संगत उहे ॼमी वेठी आहे, अल्लाह बरकत करे। दुआ ताईं वे जो अहिड़ो जलसो न मिलंदो। साईं अब्बासी साहब अञा आवाज़ूं अंदरि ठारींदो, असां दाढ़ उमिरि ॾेई विया आहियूं, खिलूं था त ॾंद हे बि नज़र था अचनि, हेॾो बि कॾहिं कॾहिं सुबुह जो उथूं था त गुरड़ीअ सां गॾु हौड़ गॾी थी अचे। अलाह अगरि मां ॾिठुमि त ॾंद शुरू थी वियो, मां जो शुक्र जो बिना पकड़ जे निकितो। उमिरि गुज़रंदी वेंदी त मामिलो वेंदो ढिलो थींदो। जवानी वई पोड़ पाए, खोड़ माण्हू रंग हणंदा आहिनि, इहा बि ॻाल्हि निकिरी वई। अलाए ख़ुदि अब्दुल कदीर खे न आहे लॻल, अलाह जो ॼाणे। चढ़ी आई त बिस्मिल्लाह, अल्लाह रब सभिनी ते राज़ी थी, ॿई जहान सुहिणा कर। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। माजा त ईद पढ़ाईंदो आहे, कल्ह उते दुआ घुराई हिकिड़े त 60 ख़तम जी दुआ, उहो ईदगाह बि क़ब्रिस्तान सां गॾु आहे। माजा ते पढ़ाईंदो आहे ईद जी निमाज़, माइट आहिनि पंहिंजा, ओड़े जानी गुरड़ो ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ जे पढ़ियो। मूंखे 60 ख़तम घणनि महीननि जा थी, के रमज़ान में पढ़िया आहिनि। अञा दुनिया हले थी मौलाना, के त 5 सिपारा बि न पढ़ी सघिया, के त ख़तम बि न पढ़ी सघिया। रहमत जो समंदर पियो हले। तव्हां ॾिठो हूंदो कल्ह खां वठी कंहिं कुंड खां को आवाज़ आयो? ईद जे राति सुबुह जो को आवाज़ आयो? कॾहिं उथो मोमिनो मुसलमानो को आवाज़ आयो? को ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ ॿुधो? छड़ो कासाई पिया मुल्क में घुमन, खड़का पिया कनि, ताज़ो गोश्त दी, पाॾे जो गोश्त दी, खाओ त पोइ ख़बर पवंदई। अॻे हिकिड़ो गोश्त पियो हलाए, ताज़ो भलो ॻाढ़ो, पर ज़रा छा पियो चए पियो, पर ज़रा त हिकिड़े पुछ ताज़ो बि आहे, सही थो चए, ॻाढ़ो बि आहे, इहो पर ज़रा छा आहे? चए पूरो गोश्त हलायां पोइ पुछजांइ। सॼो हलाए त पुछे पर ज़रा, के पर ज़रा ई आहे त ढोर मरी वियो, सीर पोइ ॾिनी आहे। ए पर ज़रा थी। असां वटि बि माण्हुनि खे इहा ख़ुशी आहे त जो 8 जोड़ा मां वरिता, राडो वात वचम, स्पेशल पैकेज करायमि, टॉप जी मोबाइल मार्केट में मोबाइल वठी आयुमि। ई त मल्हाइणी आहे न साईं, इहो ख़बर आहे त रोज़ा घणा रखियमि, क़ुर घणो पढ़ियुमि, ज़कात ॾिनमि या न ॾिनमि, इहो ख़्यालु कोन्हे। इहो रहमत वारो क़ुर, कब्र जी अज़ाब सोड़ खां बचाइण वारो क़ुर, कब्र में जन्नत ॾियण वारो अमल निमाज़। हिन इलाके जा समूरा मुसलमानो कलमे पढ़ण वारो, अॼु हिन निमाज़ी कब्रिस्तान जे जलसे में आयल हो। अॼु फ़ैसिलो करे निकिरजो, खाली न वञो, रहमत सां पंहिंजूं झोलियूं भरियूं वञो। अबू अमड़ कावड़ियल थी त वञण शर्त परचा। अबू अमड़ नाराज़ हुजे त मोटण सां जलसो पूरो थिए। अबे अमड़ जे हिते अबू अमड़ वेठो आहे, हिते परचाएसि। मां त कल्ह ईदगाह में बि चयो, सभई माण्हू था असां वटि अचनि, साईं दुआ तावीज़ को वज़ीफ़ो ॾियो। ज़ाल रुसी वई आहे, उहा परचे ख़ुदा ॾिसे थो, हाले जीअं खां वठी अचो। ओ को हिकिड़ो मोदी उथी करे चवे त मूं वटि हिकिड़ो माण्हू आयो त अबू अमड़ रुसी वियो आहे, का दुआ ॾे, हे त परचनि। चवनि था मरनि भली भागी परचनि न। घरवारी रुसी वई त मुला बि होश में न आहे, पीर बि होश में न आहिनि, वॾेरा बि होश में न आहिनि। बाबा जेको वणे मुतालबो को रहियल आहे त मां कयां, भीख त कई अथमि, अञा बि को अथसि त ॾसे। मूंखे त हिकिड़े दोस्त चयो,
चाय पियारे चईसे मां जी मुंडे तव्हांजी मिठाई आहे। मां जो कहिड़ी के पुटु परणायो में 2 महीना अॻु में तव्हांखे शादीअ जी दावत न ॾिनमि, सो हाणे तव्हांखे मां दावत खाराईंदुमि। पोइ वेही वेही चई सही जा तूं पुटु परणाए में उन छोकिरीअ 3 मुतालबा कया। घणा? मोबाइल जो उचो सेट, बाज़ार ॾे वञा त अकेली वेंदुमि ऐं सुम्हां त कोई न उथारे। तो मां खिलुम चए खिलो छो था? मां जो नुंहुं वरिती थी सूबेदार वरितो थी वञ पिया सुम्हे त उथारे सीधा। हा जॾहिं अंगल कंदे ऐं पिसंद कंदे त पोइ शर्त बि त अहिड़ा मिलंदा न। हिते भाटिया चाचा नाना मां बि मारोटियूं ऐं सोटियूं, हिते वरी हिनखे चओ न त अहिड़ो मुंहुं कंदो ॼण मिर्गी थी अथसि। हा मर ओॾाई मर, खुदा जो खौफ कर। अबे चाचे जे चवण ते हलो, मामन वॾनि जे चवण ते हलो। बसि हिते घर में बिस्मिल्लाह करे नमाज़ पढ़ाए, देर न कयो न्याणे ने पुटनि जे पढ़ाइण में। न बि न कनि छोरा बि छोरियूं बि, अल्लाह जो वास्तो अथव। असां वटि 2 बीमारियूं आहिनि, 13 दर्जा पढ़ी आहे, अञा 16 दर्जा रहियल अथसि। छोरे 3 डिग्रियूं कयूं आहिनि, अञा 5 रहियल अथसि। अरे फेसबुक नेट टच मोबाइल इन में सॼे दुनिया जा हरामी अंदर घुमनि था। पढ़ाए त जिद छुटे। कावड़ जी आओ, कावड़ पोइ त मुंहिंजो हिते पाणी बंद कंदो। मां पंहिंजी ॻाल्हि कयां त ॿाह खां वठी लाहे छॾ, क़ुरान ऐं शरीयत आहे त मञणो पवंदो। ईअं मरी वे न न्याणियूं विहारे त पोइ हे असांजा वाइद बि क़बर ते असर न कंदई, छो त न्याणियुनि जी पुकार ख़ुदा जो अर्श लुॾे। साईं काॾे था वञो? चौपल खयूं। अल्लाह शुगर जो मरीज़ मां ऐं लोड तव्हां ते पियो आहे। माशा अल्लाह ज़रूरी आहे, पर थी अचिजो साईं। अल्लाह तव्हांखे बरकत सही। धनारू आहे जेको धन खे संभारे, छड़ो ॾिट न करे। ईअं न त घर मोटे त 5 बकरियूं न हुजनि। मां जी नज़र हूंदी आहे सॼे जलसे में। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे, आमीन चओ। कुरान जो फरमाए व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अखरतनी। ओ बच्चा, मिठा बच्चा, मुझे सजे वाइद में दिमाग में रंधणो विधो अथव। पर छा कयां, मां पाण मिठो माण्हू आहे, खिलणो तव्हां ते चिड़ नथी अचे, खिलणो अचे थो। वॾा अॻियां वेहना त तव्हांखे इहो मौक़ो न मिले। व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि। माशाअल्लाह महिमान सभु अची विया न। वेहो साईं वेहो, हाली मूंखां पोइ चवनि था मानी, पोइ निमाज़ अलाह कंदो जमायत काॾे न वेंदी। ऐं जो अॻो पोइ जो 2 बजे निमाज़ पढ़ो त पोइ बिस्मिल्लाह। हाणे अॻे भाऊ आहे माना चैनल मटिजी वियो। वड़े अब्दुल कदीर किन मुआरे वाइज़ ते के इशारो ॾिनी त बुरड़े खे लाहे। अलाह बाबा हयो त फीथ वारो हर में। हलो हलो वे सब वे, बस कम खणी आया हूं। वे दा शहजादा मीरानी तुम भी वे बाबा। ओडे भी वे न साईं अब्दुल्ला सां भी धणको आ न। हां हां कुरान जो फरमाए व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि अन यातिया अहदकुमुल मौत। वाह कुरान। हे मंजर ॾिसो दा शहजादा, हिकिड़ो मौलूद ठाहे जाए, ठाहे आयो आहे न। अहिड़ो ठाहे जो खीसे में कुझु ई न खयूं वञनि, सभु हिते ॾायूं वञनि। अगाड़ो बि 2-3 मौलूदनि जे लाइ हकल कई अथनि, वरी तव्हांजे लाइ कंदुमि। अञा मां पाण बि न छॾींदोमान। अॼु सफ़ा लो आहिनि। पोइ जेके बचा कहिड़ो असां हिननि खां वठी वरी का कार मटींदासीं। कार मुंहिंजी ऐं ड्राइवर दुनिया ठही त 2 उहे आहिनि। सॼी दुनिया ईद पढ़ी आहे, मूंसां रमज़ान गॾु आहे, छो त ड्राइवर जो नालो रमज़ान हुयो। हेॾे वाह ते जीअर हो मरी वियो। संगत के चई बीबी चांहि ॾियो, पर संगत जो चांहि थोरी आहे। मां जो अगरि असांजी उबैदुल्लाह खां पुछे पियो हाले जी वारे खां त मैयत खे तर ॾिबो आहे पाणीअ जो, मां चांहि सां ॾियारियां त जाइज़ आहे?
साईं जल सड़ी वेंदे जे ठारे पो अल्लाह बस इन जलसे के पूरे करण खां अॻु में मां अवां में उम्मीद रखां थो त सभु निमाज़ पढ़ंदासीं ऐं निमाज़ बि पूरी चओ चओ निमाज़ बि जुमन ते ॻोठ हुजो न त 1 बजे पुॼी वञो अञा बि को मौलवी आयल हुजे त महल सां पुॼो अची त जे कलाक खनि वाइज़ ॿुधो ऐं सुनतूं पढ़ी पोइ निकिरो असां वटि फर्ज़ पढ़ी ऐं जमायत ईअं थी वञे छड़ो जुतियुनि जो खड़को आहे ॼण खून जे केस मां ज़ामिन थियो अथनि कोई सुन्नत नथो पढ़े ऐं जो ऐलान कर त सुन्नत ऐं नफ़िल पढ़ण खां पोइ गेट ते 2 सखी ईंदा जेके फी माण्हूअ खे 1000 रुपयो लिफ़ाफ़े में ॾींदा पोइ चवंदा 5 नफ़िल ॿिया बि था पढ़ो ॾाढ़ीअ जे लाइ हुकूमत चए त ॾाढ़ीअ ते 20,000 महीने में त असां मुलनि खां माण्हुनि जूं ॾाढ़ियूं वॾियूं हूंदियूं निमाज़ ते हुजे त 5,000 फी निमाज़ जो अलाउंस मिलंदो त अहिड़ियूं मसीतियूं 10 ठाराए पर चओ सौदो ढकियल आहे चओ सौदो अण ॾिठो सौदो आहे जन्नत मिलंदी कुरान में लिखियल आहे फी जन्नाती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर बस अब्दुल कदीर मुबारक खीज़े में रखी छॾियो वरी ॿिए जलसे में ॿियो वाइज़ फी जन्नाती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जन्नती जन्नत में अल्लाह जी अॼु गॾु हूं ई जन्नत में बि गॾु हुजऊं आमीन ॾाढा चओ जी अॼु गॾु हूं तीअं हेॾे त गॾु आहियूं ई आहियूं ॾिसो पाण वेचारा सुम्हिया पिया आहिनि लाचार आहिनि मजबूर आहिनि मिटियूं पयल आहिनि सीमट पियल आहिनि अमीर भी इते आहिनि ग़रीब भी ओ वाघा साहिब बिरादरीअ वारो हिन इलाइक़े वारो बसि कब्रिस्तान वॾी ॻाल्हि आहे ही जुमिला मां अर्ज़ु कयां मुंहिंजे सुहिणे नबीअ फरमायो सॼो ॾींहुं आलिम वाइज़ कनि हिकिड़े पासे छड़ो ओचितो अची को ॿुधाए त फलाणो माण्हू ॻोठ में मरी वियो आहे इहा मौत जी ख़बर 24 कलाक जे वाइज़ खां वधीक नसीहत आहे अल्लाह सभिनी खे निमाज़ नसीब करे 5 वक्त बा जमात रब पंहिंजे दर जी हाज़िरी नसीब करे ऐं मरहूमीन जी अल्लाह बख़्शिश करे अदा मोहम्मद परेल जेको हे कम कयो आहे न साल में ईद जे ॿिए ॾींहुं जलसो इहो वॾो अमल अथव सुठो अमल अथव के असां जहिड़ा उबारा मुला अवाए कब्रुनि ते वाइज़ थींदो आहे बाक़ी किथे थींदो आहे कजे ई हिते न हा साईं कब्जे कब्रिस्तान ते जलसो ऐं अल्लाह हिन सभिनी खे जन्नत ॾे जेके ॿिए हंधि आहिनि रब उन्हनि खे बि जन्नत में जॻहूं ॾे ॿई जहान रब सभिनी जा सुहिणा करे बचड़नि में सिहत में रिज़्क में माल में अल्लाह बरकत करे कॾहिं बि हे जलसो थिए तोड़े सरंदीअ वारा आहिनि न भली हुजनि सरंदीअ वारा कंहिंखे न बि चवनि पर तव्हां इन में 500,000 ॾींदा कयो ज़ोरीअ साईं मुंहिंजा वठि महिरबानी करे इन में हणो मथां ख़ुशि थिए त वॾे पैसे वारे जो जलसो आहे या 2-2 पैसे वारा खे ॾियां मां छो ॾियां ख़ुदा जे घर जो कमु जाते थिए उते बि सिर ॾे क़ुरान जो जलसो हुजे उते बि 2 रुपया हणी छॾ जाते मदरसो उते बि 2 रुपया हणी छॾ जाते जाते क़ुरान पढ़बो उते तव्हांखे सवाबु पियो मिलंदो हे मां जलसो रखियो आहे मदरसे में आ खोल त फ़कीर हिन त वेशदारो नंढो करायो आहे मौलवी बि 2-3 रखिया आहिनि पर ईंदा घणा आहिनि नालो बि न लिखियो आहे कंहिं न तूफ़ान जो हिन जो छो त यारी आहे मुंहिंजी वॾी हा असांजो हे वॾो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह 12 अप्रैल हाफ़िज़नि जी दरकार बि आहे क़ुरान काॾे वए न ॼाण छा दावत झले थो छा काॾे कंदा रब जो गंज अथनि असां जहिड़ा मुला अलाए अॼु मरऊं अलाए सुभाणे